नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो खां ख़बर ॾींदा हलूं त खिपरो में ईद उल अज़हा जे मौक़े ते सालनि खां बार बिरादरी जी इहा रवायत आहे त ईद जे इज्तिमा खां पोइ हिकु जॻह ते डिघी लाइन ठाहे पंहिंजी बिरादरी जे सभिनी माण्हुनि खे ईद मुबारकूं ॾींदा आहिनि, जंहिंसां बिरादरी में मेल जोल रहंदो आहे, हिक ॿिए सां मुलाक़ात थींदी आहे। इहा रवायत सालनि खां हलंदी ईंदी आहे। इन मौक़े ते इन्हनि अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो आहे त तकरीबन रवायती कतार आहे, तकरीबन 50-60 सालनि सां असांजी रवायती कतार आहे। ईदगाह नमाज़ पढ़े सी बाद में कुंभार बिरादरी मुसलसल कुंभार बिरादरी आहे। सब ईद जे ॾींहुं माण्हुनि खे टाइम कोन उन करे सभ जी बिरादरी हिते मिली वेंदा आहियूं। उन में असां कुंभार आहिनि, पठान आहिनि ऐं असां जेके बि मुस्लमान जातियूं जेके नमाज़ पढ़ंदियूं सभु घर हूंदा आहियूं। ऐं इनशाला ख़ुशी जो ॾींहुं आहे ऐं इन बाद में क़ुर्बानी जो टाइम आहे ऐं सभिनी दोस्तनि खे असां कुंभार बिरादरी तरफ़ सां सभिनी खे ईद जूं खोड़ सां वधायूं। अलाह अला बि ख़ुशि कंदो। अदा ईद जी लख लख मुबारकूं सभिनी असांजा दोस्त बिरादर जा हिते असीं गॾिजी इज्तिमाही हिकिड़ी ईद मिलन कंदा आहियूं। ईद मिलन जो मौक़ो हिकु ॿिए खे ॾींदा आहियूं। तमामु ॾाढी ख़ुशी थींदी आहे। बिरादर जे माण्हुनि सां मिली, दोस्तनि खां मिली, यार दोस्त बि काफ़ी ईंदा आहिनि। तमामु असांखे ॾाढी ख़ुशी थींदी आहे। इहो अहम ॾींहुं हूंदो आहे, साल जा 2 ॾींहं हूंदा आहिनि, हिकिड़ो ईद उल फितर जो, ॿियो ईद उल अज़हा जो। इहो तमामु निहायत ख़ुशी जा अहम ॾींहुं आहे। क़ुर्बानी जो बि ॾींहुं आहे। सभु को कुंभार बिरादर खे लख लख मुंहिंजे तरफ़ां ईद जूं मुबारकूं। प्यारा दोस्तों, जीअं त ईद उल अज़हा तव्हांखे ख़बर आहे, मुंहिंजे तरफ़ां मुंहिंजी बिरादरी जे तरफ़ां सभिनी दोस्तनि प्यारनि खे ईद मुबारकूं हुजनि। हरेश भाई लख थोरा जो असांखे टाइम ॾिनो ॻाल्हाइण जे लाइ। सभिनी पुटनि अचनि खे ईद मुबारकूं। अस्सलाम वालेकुम। मुसलमाननि लाइ ईद मुबारक हुआ ऐं असांजो तक़रीबन शुरू खां वठी रवाज आहे त असांजी बिरादरी जेका आहे असीं माना हिक ई जॻह ते हमेशह लाइ माना जेको आहे जी ईदगाह पढ़े निकिरूं था, हिते जेको आपस में मिलूं था। असांजो माना ख़ुदा सां माना रह में त असां माना आपस में भाईचारो आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।